ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जे 9 भाग में ॾिठो त उद्धव जी घणा ॾींहं बिंद्रावन में रहण खां पोइ वापसि मथुरा ॾांहुं अचनि था। मथुरा में वञण खां अॻु उद्धव जी खे माता यशोदा ऐं नंदलाल जी मिन्नतूं करे चवनि था त असांजे कन्हैये खे वापसि हिते अचण लाइ चवनि। उद्धव जी उन्हनि जूं प्रार्थनाऊं ऐं उन्हनि जा पैगाम वठी मथुरा ॾांहुं हलिया। मथुरा में जीअं पहुचनि त श्री श्याम सुंदर उन्हनि जो स्वागत करे आतिथ भाव ॾियण खां पोइ चयो त हे उद्धव, तो बिंद्रावन में घणा ॾींहं लाइ छॾिया। मां तुंहिंजे आश्रय ते वेठो आहियां त अची तूं मूंखे मुंहिंजे सॼणनि जो हाल सुणाहे। तंहिं बाद उद्धव जी श्री श्याम सुंदर के बिंद्रावन वासियों जो अहवाल बुधायण लगन था। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जो 9 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवन था त हे राजा परीक्षित, उद्धव जी श्री श्याम सुंदर के माता यशोदा जो हाल बुधाए चवन लगो। हे कन्हैया, यशोदा तुंहिंजे विछोरे में 8 ही पहर पछताए थी त मूं श्याम सुंदर त्रिलोकी नाथ के न सुञाणी उखरीअ सां ॿधो, पर हाणे मन हरण प्यारे खां सवाइ सारो ब्रिज सुञो थी पियो आहे। जॾहिं मां सुबुह जो जमुना जे किनारे ते स्नान करण वयसि तॾहिं श्री राधा ऐं ॿियनि गोपियुनि मूंखे तव्हांजो शेवक सम्झी ॾाढे आदर भाव सां पाण वटि विहारे तव्हांजा कुशल पुछिया। मूं जॾहिं खेनि तव्हांजी चिठी पढ़ी ॿुधाई, उन्हनि खे ज्ञान ऐं जोग चङी तरह सम्झायो, पर उन्हनि मुंहिंजो चवण न मञी कुब्जा खे सभु दोष लॻायो। सभई ब्रिज बालाऊं तुंहिंजे प्रेम में भरिजी अहिड़ी तरह चरियनि वांगुरु रोहण लॻियूं जो सॼो ई ज्ञान ऐं जोग मूंखे उन्हनि जे अॻियां विसरी वियो ऐं मूं पाण प्रेम ऐं भक्ति उन्हनि खां पाती आहे। जहिड़ी तरह हिरण पंहिंजी टोलीअ खां जुदा थी ख़ुशी विसारियो छॾे, तहिड़ी तरह उन्हनि जो प्रेम ॾिसी मुंहिंजे ज्ञान जो अभिमान टुटी वियो। मूं 6 महीना रही उते जो हाल ॾिठो आहे त सभई बिंद्रावन वासी तुंहिंजे ध्यान ऐं यादगिरीअ में लीन आहिनि। उते वञण सां मूं बि उन्हनि वांगुरु थी हिते जो अचणु विसारे छॾियो। हे कान्हा, तो छो अहिड़ी कठोरताई उन्हनि सां कई आहे? तुंहिंजी माया खे सवाइ तुंहिंजे ॿियो को बि ॼाणी नथो सघे। हे महाप्रभु, श्री राधा जी हालत तव्हांखे छा ॿुधायां? हिन सभई सिंगार करण छॾे फ़क़ति मेरी साड़ी पाए रात ॾींहुं तव्हांजे विछोरे में रोहे थी
ऐं अहिड़ी ॾुबरी थी वेई आहे जो सुञाणप में बि नथी अचे। कॾहिं त चरियनि वांगुरु श्री कृष्ण पुकारे ज़मीन नूह सां खोटे थी, जेतोणीकि संदसि घर वारा केतिरो ई उनखे सम्झाइनि था, पर तॾहिं बि कंहिंजो चवणु उन ते असरु नथो करे। उन जे प्राण निकिरी वञण में बि को शक न आहे, पर तव्हां जो चई आया आहियो त मां मोटी ईंदसि, उन अंजाम ते हू अञा ताईं जीअरियूं रहनि थियूं। हे दीन दयाल, मां केतिरो उन्हनि जो दुख भरियो हाल तव्हांखे ॿुधायां। तव्हां पाण अंतर्यामी आहियो, सभिनी जे मन जी ॻाल्हि ॼाणो था। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण खे ब्रजवासियुनि जी प्रीत यादि आई। तॾहिं अखियुनि में पाणी आणे रोवण लॻा ऐं मुरली मनोहर मुरली खणी पंहिंजी छातीअ सां लॻाए अखियूं बंदि करे ब्रजवासियुनि जे ध्यान में पइजी वियो। वरी ब्रज जो नालो वठी थधा साह खणी पीतांबर सां अखियूं उघियाई। सभई चयो जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, उन वक़्तु ब्रह्मा नारद खे चयो, ॾिसो, जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन शिवजीअ खे बि ध्यान में नथो मिले, सो ही ब्रजनाथ ब्रज नारियनि वास्ते रोहे पियो। हे राजा, उन्हनि जो वॾो भाॻ सम्झणु घुरिजे जे बिंद्राबन जी रिज पंहिंजे मथे ते चारीनि था। ब्रज जो हाल ॿुधी श्याम ऐं बलराम ॾाढा उदास रहण लॻा। उद्धव खां सठो न वियो, तॾहिं श्याम सुंदर खां मोकिलाए वासुदेव ऐं देवकीअ वटि अची नंद ऐं यशोदा जो नियापो उन्हनि खे ॿुधाए पोइ पंहिंजे घर वियो। रोहिणी श्याम ऐं बलराम सां गॾिजी राज मंदर में वेही ऐं श्याम सुंदर उहे ॾुध ऐं उहे मखण जेके यशोदा मोकिलिया हुआ से ॾाढे प्रेम सां खाधा ऐं उद्धव खे बि उन मां मोकिलियाऊं। हे राजा परीक्षित, गोपियुनि जे प्रेम ऐं विरह जो ही अध्याय जेको सिक सां ॿुधंदो या पढ़ंदो, तंहिंजूं मन जूं सभु कामनाऊं पूरियूं थींदियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 47 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।